नाज़िन अफ़सोसनाक ख़बर अवांखे अपडेट कंदा हलूं त ॼामशोरो जी महराण यूनिवर्सिटी साम्हूं डंपर जो मोटरसाइकिल खे टक्कर नौजवान फौत थी वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं ब्रेकिंग न्यूज़ आहे। हादसे में शागिर्द सालिम चांडियो फौत थी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। ॼामशोरे मां जितां महराण यूनिवर्सिटी साम्हूं डंपर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे। हादसे जे नतीजे में नौजवान फौत थी वियो आहे। हादसे में शागिर्द सालिम चांडियो फौत थी वियो, जॾहिं त लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं अफ़सोसनाक ख़बर आहे। ॼामशोरो में महराण यूनिवर्सिटी साम्हूं डंपर ऐं मोटरसाइकिल जे टक्कर में नौजवान फौत थी वियो आहे। इन हवाले से राब्तो कयो आहे ॼामशोरे में आवाज़ टीवी जे रिपोर्टर अली मुराद चांडियो सां। जी अली मुराद, हादसे बाबति अपडेट कजो। जी बिल्कुल, महराण यूनिवर्सिटी साम्हूं अंडर हाईवे ते तेज़ रफ़्तार डंपर मोटरसाइकिल खे टक्कर हणी कढियो आहे, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार नौजवान फौत थी वियो आहे। महराण यूनिवर्सिटी जे मुख्य गेट साम्हूं अंडर हाईवे ते डिग्री कटाइण लाइ महराण यूनिवर्सिटी पहुतल नौजवान जी मोटरसाइकिल खे तेज़ रफ़्तार डंपर टक्कर हयो, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार नौजवान यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी जो रवासी 22 वरनि जो जेको सालिम जमील में चांडियो छॾे ते फौत थी वियो आहे। इतला ते पुलिस पहुची फौती नौजवान जो लाश लम्स अस्पताल ॼामशोरो मुंतक़िल कयो, जेको ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो आहे। मां इहो बि ॿुधाईंदो आहियां त फौती नौजवान सालिम चांडियो ताज़ो महराण यूनिवर्सिटी मां पास आउट थियो हो ऐं डिग्री कटण लाइ यूनिवर्सिटी पहुतो त हादसे जो शिकार थियो। ॼामशोरो पुलिस ड्राइवर फैज़मान पठान खे गिरफ़्तार करे डंपर जो पंहिंजे तहवील में वठी छॾियो आहे। जी वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।